तिलावत कज़ आयत मुबारक में अल्लाह तबारक व तआला ज़िक्र जे आदाब जो बयान फरमायो आहे। अहादीस तय्यबा में ज़िक्र जी वॾी फज़ीलत आई आहे। एक हदीस में अचे थो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त जेको शख़्स अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र थो करे उन जो मिसाल ईअं आहे जीअं ज़िंदा आहे, ऐं जंहिं दिलि में अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र न आहे वो मुर्दा जी मिसाल आहे। त ज़िक्र सां अल्लाह तबारक व तआला जो ध्यानु तवज्जो नसीब थिए थो। त इन आयत मुबारक में ज़िक्र जे आदाब खे बयानु फरमायो वियो आहे। जॾहिं तव्हां अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कयो पिया त तव्हांजे नफ़्स जे अंदरि तज़र्रु ऐं आजिज़ी हुजे। अल्लाह जी ज़ात एॾी अज़ीम, क़ादिर मुतलक़ ज़ात, मुख़्तार कुल ज़ात, फ़आलुल लिमा युरीद ज़ात आहे। उन जे साम्हूं तज़र्रु आजिज़ी ऐं इनकिसारी बि हुजे, व ख़ीफ़तन ऐं ख़ौफ़ बि हुजे। ऐं ज़िक्र जी ज़ुबान ते हुजे अहिड़े तरीक़े सां फ़ी नफ़्सिका, दिलि में बि ज़िक्र हुजे। ज़ुबान ते बि अल्लाह जो नालो आहे, अल्लाह जो ज़िक्र आहे, त दिलि बि मुतवज्जह हुजे त उहो ज़िक्र दिलि खां निकिरे। ऐं दिलि में अल्लाह ताला जो ख़ौफ़ बि हुजे, तज़र्रु ऐं आजिज़ी इनकिसारी बि हुजे। एॾो ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं तज़र्रु आजिज़ी हुजे जो दूनल जहर मिनल क़ौल, आम जीअं माण्हू ॻाल्हाईंदो आहे उन जी आवाज़ में बुलंदी हूंदी आहे, जॾहिं ज़िक्र करे त उन वक़्त में एॾी आजिज़ी इनकिसारी ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ दिलि में रखे करे ज़िक्र करे जो अगरचे ज़िक्र हू करे ॾाढियां पियो, ज़िक्र जहरी पियो करे, पर आम ॻाल्हाइण में जेको बाने जो अंदाज़ हूंदो आहे उन खां इन जो आवाज़ पस्त थी पए। हिकु माण्हू आम हालात में जॾहिं कचहरी पाण में करे थो ऐं ॿियो जॾहिं आजिज़ी इनकिसारी तज़र्रु तफ़कुर ऐं ख़ौफ़ जे हिरास जी हालत में माण्हू जॾहिं फुस फुस कंदो आहे त इन ॿिन्ही में फ़र्क़ु हूंदो आहे। फरमायो त जॾहिं तव्हां अल्लाह जो ज़िक्र कयो पिया, भल ज़िक्र जहरी हुजे त उन वक़्त में ख़ुदा जे ख़ौफ़, तज़र्रु, आजिज़ी इन क़िस्म जी हुजे जो तव्हांजो आवाज़ ऑटोमेटिक पस्त थी वञे, आवाज़ में फ़र्क़ु अची वञे। बिलग़ुदूबि वल आसाल, सुबुह शाम अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कंदा रहो, गाफ़िलीन मां न थियो, अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न थियो। अल्लाह वारनि जी निशानी मां इहे निशानियूं आहिनि जो हू अल्लाह जे ज़िक्र खां, रब जी इबादत खां गाफ़िल न आहिनि थींदा, अल्लाह जी बंदगी खां कीॿाईंदा न आहिनि, वॾाई बि न आहिनि ॾेखारींदा। जेके अल्लाह वारा आहिनि ला यस्तकबिरून इबादतिही, उहे अल्लाह तबारक व तआला जी बंदगी इबादत खां वॾाई न आहिनि ॾेखारींदा। व युसब्बिहूनहू, ऐं अल्लाह तबारक व तआला जी तस्बीह बयानु कंदा रहंदा आहिनि ऐं उन जे साम्हूं सजदा रेसींदा आहिनि, झुकंदा आहिनि, रब जो सजदो कंदा आहिनि। सजदे में बानो जॾहिं आहे त अल्लाह तबारक व तआला खे सभ खां वधीक वेझो हूंदो आहे। हीअ आयत मुबारक सजदे जी आयत आहे, ऐं सजदे जी आयत जॾहिं जहरन तिलावत थी वञे थी, तिलावत कंदड़ ऐं जंहिं ॿुधी आहे उन्हनि जे मथां सजदो वाजिब थिए थो। हदीस तय्यबा में अचे थो, मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अबू हुरैरा साईं रिवायत आहे, त महबूब साईं फरमायो त जॾहिं को मोमिन बानो सजदे जी आयत पढ़े थो ऐं पोइ सजदो बि अदा करे थो त शैतान पंहिंजे मथे में मिटी थो विझे ऐं हू हाय घोड़ा करे थो त ॾिसो इंसान खे सजदे जो हुकुम थियो ऐं उन सजदो कयो, उन जे मथां जन्नत वाजिब थी पई। मूंखे सजदे जो हुकुम थियो, मूं इनकार कयो ऐं मुंहिंजे मथां दोज़ख वाजिब थी पई, तर्जी पियसि। इंसान अल्लाह तबारक व तआला जे दर ते झुकंदो ई रहे। फरमाया वज़कुर रब्बक, ऐं यादि कयो तव्हां पंहिंजे परवरदिगार खे, फ़ी नफ़्सिका, पंहिंजे दिलि जे अंदरि, तज़र्रुअन, तवाज़ु ऐं आजिज़ी, तज़र्रु सां, इनकिसारी सां, व ख़ीफ़तन, ऐं रब जो ख़ौफ़ रखे करे अल्लाह जो ज़िक्र कयो, व दूनल जहरी मिनल क़ौल, आवाज़ खे
पस्त रखो आम ॻाल्हाइण खां, बिलगुदुवी वल आसाल। ज़िक्र जो वक़्तु कहिड़ो? फरमाया हर वक़्तु अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कंदा रहो। बिलगुदुवी वल आसाल, सुबुह शाम अल्लाह जे ज़िक्र में मशगूल रहो, अल्लाह जो ज़िक्र कंदा रहो। ऐं आसान शइ बि आहे। माण्हू जंहिं बि कमकार में लॻो पियो आहे, गाह पठो करे पियो, ॻोॾर वाहे पियो, या ॿिए जंहिं बि कम में लॻो पियो आहे, त माण्हू जो हथु कम में आहे, ज़ुबान ऐं दिलि अल्लाह ॾे मुतवजह हुजे। ये फारसी जो मशहूरु कौल आहे बुज़ुर्गनि जो, दस्त बकारे दिलि बयारे। हथु जेको आहे कम में आहे ऐं दिलि वरी यार सां लॻल आहे, रब सां लॻल आहे। त हथनि सां माण्हू कमु कंदो रहे ऐं दिलि जो तवजो अल्लाह ॾे हुजे ऐं ज़ुबान सां अल्लाह ताला जो ज़िक्र कंदो रहे। वला तकुम मिनल गाफिलीन, गाफ़िलनि मां न थियो, गाफ़िल न थियो। गाफ़िल इंसान आहे त हू खसारे में आहे। जेके असांजा सूफ़िया इकराम बुज़ुर्ग तसव्वुफ़ वारा आहिनि, उहे चवंदा आहिनि हर दम गाफ़िल सो दम काफ़िर। ज़िंदगी जो जेको बि लम्हो, जेको बि साह, दम चइबो आहे साह खे, जो माण्हू साह खणे पियो, नक खां हवा अचे पई ॿाहिरि वरी वापसि वञे पई, त हर साह, जेको बि साह गाफ़िल आहे। माना हर साह में अल्लाह ताला जो ज़िक्र हुजे। साह जॾहिं माण्हू खणे पियो, हवा नक खां ॿाहिरि बि निकिरे तॾहिं बि अल्लाह, जॾहिं साह में नक खां वापसि वञे पई हवा, उन वक़्त में बि हुजे अल्लाह। ज़ुबान में त दिलि में ध्यानु अल्लाह जो हुजणु घुरिजे। जेको दम गाफ़िल आहे, अल्लाह ॾे तवजो न आहे, ईअं सम्झो त उहो इन साह जो खयो आहे, इहो काफ़िर साह आहे। काफ़िर जी माना नाशुक्रो साह आहे,